ॿुधे नथो? हे वठ मोबाइल, हिन जो टच कम न पियो करे, वञी बदलाए चेस। टच तो तुंहिंजो बि कम नथो करे, पोइ तोखे बदलाए अचां? हूअं बि शिकिल मां लॻे थो किथां न किथां तुंहिंजी आईसी शार्ट आ। हाणे ये घणी बेकार ॻाल्हियूं न कर, जेको फज़ूल तो ॻाल्हाए न मूंखे सफ़ा नथो वणे। अञा बि तूं शुक्र कर, शुक्र जो मूं जहिड़ी खूबसूरत ज़ाल मिली अथई। खूबसूरत? छो मां खूबसूरत ना आहियां छा? बेगम, इन ग़लत फहमी मां थोरो निकिरी अच ॿाहिरि, सच्चाईअ खे एक्सेप्ट कर, खुश रहो हुन में। हल बस मां तोसां नथी ॻाल्हायां। अरे न ॻाल्हाए त न ॻाल्हाए, मूंखे शौक़ु न आहे तोसां ॻाल्हाइण जो। तोसां ॻाल्हाइण खां भलो आहे त किथे माण्हू वञी मज़दूरी करे, 2 रुपया मिलंदा त सही। ॿुध त, तोखे इहो आख़िर नखरो आहे छा जो? कॾहिं पाण खे ॾिठो अथई आईफोन 50 प्रो मैक्स में बि न तुंहिंजो फोटो चङो कोन ईंदो आहे, पोइ बि एॾा नखरा थो ॾेखारे। एॾो एटीट्यूड आख़िर तो वटि आयो काथां आहे? खानदानी आहे, विरासत में मिलियो आहे एटीट्यूड। मूंखे बि विरासत में ई मिली आहे खूबसूरती। हेॾे हिकिड़ी ॻाल्हि आउं नोट पियो कयां, इहो सुबुह खां जेको तूं पंहिंजी तारीफ़ कंदे थकिजी नथी, इहा लिपस्टिक, फाउंडेशन ऐं इहो मस्कारो माणे जे पेट मां हणी पोइ निकितियूं इहे ॿाहिरि। हा बिल्कुलु, इन में त को बि शक न आहे। मां त पैदा ई खूबसूरत थी हुयसि ऐं गॾ में अमीर बि। ऐं तूं? मां अल्हम्दुलिल्लाह उघाड़ो। उघाड़ा इंसान। चुप। मां न चवां। चुप। मुंहिंजी ॻाल्हि। चुप। मां न जेको। हेॾे चुप। मां न ॻाल्हायो ई काथे आहे? ये जेको अंदर में ॻाल्हाए पई, मूंखे ॿुधण में पियो अचे। औरतुनि जी असद कुरैशी। औरत अगर ख़ामोश भी रहे न तो अंदर में ॻाल्हाइण वारो जेको जनरेटर आहे न, इहो हलंदो रहंदो आहे।